के बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। अवां खे अहम खबर खां आगाह कंदा हलो तो पीडीएम के मुताबिक 9 अगस्त का सिंध में वधिक मजबूत बरसातुनि जो सिस्टम दाख़िल थींदो, जंहिंमें थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बदीन, टंडो मोहम्मद खान, टंडो अलियार, हैदराबाद, मटियारी, ठट्टे में कुछ हंधनि ते गजगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान आहे ऐं सिजावल, सांगड़, शहीद बेनज़ीराबाद, खैरपुर, सखर, लाणकाणो, घोटकी, कशमोर, शिकारपुर, जैकमाबाद, दादू, जामशोरो ऐं कंबर, शहदादकोट ज़िलनि ऐं करकी डिवीज़न में सुभाणे ताईं 9 अगस्त खां 13 अगस्त ताईं सख़्त बरसात पवण जो इम्कान आहे ऐं बलोचिस्तान, उत्तर ओभर ऐं ॾखिण ज़िलनि में 10 अगस्त खां बरसातुनि जी शिदत में भी इज़ाफ़ो थींदो, जंहिं सबबि दादू, जामशोरो, कंबर, शहदादकोट ज़िलनि ऐं हेठाहीं इलाइक़नि में ॿोॾि जो ख़दशो पैदा थी सघे थो। वधीक अवां खे ख़बर खां आगाह कंदा हलो त पीडीएम जे मुताबिक 9 अगस्त खां सिंध में वधीक बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियण वारो आहे ऐं उन में थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि डिवीज़न में बरसात जो इम्कान आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट जे लाइ विज़िट कंदा असांजो यूट्यूब चैनल AK बलोच न्यूज़। सब्सक्राइब, लाइक करणु बिल्कुलु न विसारींदा।